मां त पक सम्झी वेठो हुयुसि त अॼु हाशिम ऐं सोराब पूरा आहिनि, पर छा करियां बतार छा करियां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स में आयल सभिनी भाइरनि खे, भेनरुनि खे, काकड़नि खे, चाचनि मामनि खे, सभिनी खे जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि, सब्सक्राइब दोस्त आहिनि, फ्रेंड आहिनि, सभिनी खे मां वेलकम कयां थो, भली कार कयां थो। भली भली आया, जी जी आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। अव्हां जी जेका सपोर्ट, अव्हां जो जेको प्यार, अव्हां जो जेको साथ आहे, उहो हमेशा मुंहिंजे लाइ तमामु घणो क़ाबिल इज़त आहे। या अव्हां जी महिरबानियूं आहिनि, अव्हां जूं नवाज़िशूं आहिनि। तमामु दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं दोस्त, हींअर जेको बि दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहे, उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल ताईं पहुचे, अव्हां खे मिले हिकु बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तो, हींअर जेका असीं ॻाल्हि कयूं पिया, जेका अचण वारी जेकी सोप सीरियल आहे उहा आहे वेरनि जी वस्ती। वेरनि जी वस्ती कॾहिं ईंदी, कीअं ईंदी, उन बाबति हर माण्हूअ जे ज़हन में इहो आहे त जंहिं सोप सीरियल जे लाइ हेतिरी वॾी तकलीफ़ हुई, हेतिरी वॾो इंतज़ारु, आख़िर इन सोप सीरियल में अहिड़ो छा आहे जंहिंजे करे सभिनी पूरी आवाम खे उन सोप सीरियल जो इंतज़ारु थो करिणो पवे। जीअं अव्हां खे सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल दुलाब जो इंतज़ारु हो, ऐं जंहिं शइ जो इंतज़ारु हूंदो आहे उहा शइ तमामु घणी भली हूंदी आहे, तमामु घणी सुठी हूंदी आहे, उहा ॾिसण वटां हूंदी आहे। चवंदा आहिनि जूं देर तूं ख़ैर, तीअं तीअं जीअं मतिलबु देरि सां ईंदी ओतिरी चाहत वधंदी। अव्हां जी असांजी जेका चाहत वधंदी उन सोप सीरियल में जेके कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे कहिड़ा माण्हू आहिनि, ऐं उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर आहिनि, उहे त जॾहिं ड्रामो ईंदो तॾहिं जेको आहे उहा ख़बर लॻंदी त कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं, ऐं इन में डायरेक्टर केरु आहिनि, ऐं कहिड़े कहिड़े इलाइक़नि में। हाणे इहो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि, ऐं हर पासे इहे जो चोॿोॾ हले पियो त जेको आहे हींअर रमज़ान शरीफ़ जे जेको आहे सूमर वारे ॾींहं ते इनखे ऑन एयर कयो वेंदो। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल पहिरीं जेका एपिसोड आहे उहा ई जेको आहे तमामु एक्शन वटां ई आहे। जेका एक्शन कई स्टार्ट थींदी, जंहिंजो मतिलबु त तमामु ॾाढो बहितरीनु हिकिड़ो बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी सभिनी मां। ऐं तमामु एक्शन जेको आहे हिन में ट्रेजडी एक्शन ऐं पंहिंजो जेको आहे इस्लाही, ऐं तो इन में कॉमेडी बि आहे। जीअं अव्हां खे दुलाब में कॉमेडी घटि मिली, हींअर हिन में तमामु अव्हां खे बहितरीनु कॉमेडी बि मिलंदी हिन सीरियल में। त दोस्तो, मां अॻु में अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कई आहे त जेकॾहिं अव्हां जेको दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कयां थो त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाए त जीअं अचण वारे मुंहिंजे न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची वञे। त पोइ देरि न कयो, हींअर जो हींअर मुंहिंजे मोबाइल जे जेको आहे हिन वीडियो में जेको तव्हांजो जेको अव्हां जे हिन मोबाइल में अव्हां जे हिन मोबाइल में जेको वीडियो हींअर अव्हां ॾिसो था पिया, उनजे जीअं कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखो, ऐं लिखो पंहिंजे उन्हनि दोस्तनि जा, पंहिंजी प्यारनि जा नाला जिन खां अव्हां बेपनाह मोहबत कंदा आहियो, बेपनाह तव्हां उन्हनि खां
परे रहण वारा जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि ते अवां पंहिंजो पैगाम पहुचायो ऐं मां अव्हांजो पैगाम पहुचाइण में वधि कोशिशि कंदुमि। अवां पहिरीं प्यारनि जो पैगाम रसाई कंदुसि त देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो, लिखो पंहिंजो नालो। जी हाँ दोस्तो, हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो त जीअं वॉच करण सां जेको अव्हांजो साथ आहे, जेको अव्हांजो साकार आहे, जेका अव्हांजी सपोर्ट आहे, उहा मुंहिंजे क़ाबिल इज़त आहे। जी हाँ दोस्तो, त जल्दी देरि न कयो, हींअर जो हींअर लिखणु शुरू करो। त दोस्तो, मां हमेशह अव्हांखे इहो चवंदो आहियां त जेका मूं हींअर ई तव्हांजे शुरूआती मरहले में जेके मूं हीअ क्लिप रखी आहे, हीअ अव्हांखे ॾिसणु वटां हूंदी। इहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर आहे, नंढो जेको कट करे मूं हिन में रखियो आहे ऐं अव्हांखे तमामु घणो इहो पसंदि बि आयो हूंदो। हीअ हलियल सोप सीरियल आहे आड़ा, जंहिंजी कटिंग करे मूं हिन में रखी आहे, तमामु अव्हांखे पसंदि ईंदी। ऐं हिकिड़ो नंढो सपोर्ट कैरेक्टर हुयो इहो मुंहिंजो, जेको तमामु बहितरीनु कैरेक्टर हुयो। उमेदु कयां थो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं जेका मुंहिंजी अॼु जेकी अपडेट आहे उहा अव्हांजे लाइ इहा ई आहे त आख़िर हिन ड्रामे में छा आहे जंहिंजो अव्हांखे इंतज़ारु करिणो थो पवे। त अनक़रीब जल्दी अव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हिन सूमर ते हिन ड्रामे खे ऑन एयर कयो वेंदो। पहिरीं एपिसोड जेका स्टार्ट कई वेंदी त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नज़ीर अहमद पंजाबी, जी हाँ पंजाबी अटक आहे, उनजी वॾी महिरबानियूं। असगर अली तेबे साहिब जी महिरबानियूं। आशिक पंहिंजो शाहरुख ख़ान सोलंकी साहिब जी वॾी महिरबानियूं। शेर सुमरे साहिब जी महिरबानियूं। माजिद अली साहिब जी महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा ख़ालिद गबोल जी बि वॾी महिरबानियूं। जीअं अलाह से अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। फिदा हुसैन रिंद जी वॾी महिरबानियूं। मेहर अली सोलंकी जी वॾी महिरबानियूं। जी हाँ शेरबाज़ अली ख़ान जतोई जी वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जिन जिन दोस्तनि जा मां नाला हींअर खणा थो पियो, उन्हनि जी वॾी महिरबानियूं। पर उन्हनि सॉरी पंहिंजे शहर जा नालो लिखियो आहे। बाक़ी उहो मुंहिंजो जेको पाणे जो आहे असगर अली तबियो हमेशह उहो लिखंदो आहे, जितां जो बि आहे। अलाह से हुनखे ख़ुशि रखे, आबाद हुजे। ऐं वॾो हू परस्तार आहे सभिनी जो, सभी पहिरीं प्यारनि अदाकारनि जो, सभिनि खे चाहींदो आहे। पर घणो जेको हुनजो प्यारु आहे उहो असद अली कुरैशी साहिब सां आहे। असद ख़ान कुरैशी जेको तमामु घणो चाहींदड़ आहे। अलाह उनजो जेको असरतूं जेको इंशाअल्लाह पूरियूं कंदो, कॾहिं न कॾहिं उहो ॾींहुं ईंदो। चवंदा आहिनि जंहिंसां माण्हू बेपनाह प्यारु कंदो आहे, आख़िर हिकु न हिकु ॾींहुं हुन सां मुलाक़ात ज़रूरु कंदो। ऐं इंशाअल्लाह असगर अली थिए बि हुन सां ज़रूरु मुलाक़ात कंदो। अव्हांखे बि मां इहो ॿुधाईंदो हलां त जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। हमेशह पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठी मां सुठी तालीम ॾियारो। ऐं वधि में वधि अव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजे ॿारनि ते नज़रसानी कयो, पंहिंजे ॿारनि खे आवारा गर्दीअ खां बचायो ऐं अहिड़े माहौल खां बचायो जीअं उहो माहौल ख़राबु न थी वञनि। ऐं पंज वक़्त नमाज़ पढ़ंदा करो जमायत सां ऐं नेकी जी तरफ़ मुतवजा रहो। छो त मुंहिंजो इहो हमेशह हर वीडियो में मां इहो मैसेज ॾींदो आहियां त चवंदो आहियां त मन को दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते बि अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। ऐं दोस्तनि जो जेको आहे इहो सदका जारिया सम्झी करे मुंहिंजे हिन वीडियो खे बि शेयर कंदा कयो पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि ताईं। ऐं अञा बि को दोस्त अञा रहिजी वियो आहे त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठि। सब्सक्राइब करण खां पोइ वरी इहा दिलि में हसरत न अची वञे त यार काज़ी अब्दुल सत्तार जो चैनल मां सब्सक्राइब न कयो। हुन में हेॾियूं भली सुठियूं ॻाल्हियूं ऐं बहितरीनु अपडेट असांखे मौसूल थींदी आहे यार। ड्रामे जे हवाले सां हींअर जेका अचण वारी आहे सोप सीरियल उहा आहे वीरनि जी वस्ती। हुनजी मां अव्हां ताईं भरपूर अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुमि। त दोस्तो जल्दी कयो, देरि न कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। अलाह करे अव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे वॾड़नि जो, पंहिंजे अमड़नि जो, अदरनि जो, भेनरुनि जो। जेके अदड़ियूं भेनरूं जेके न्याणियूं परे ॾिनल आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा करो। हफ़्ते 15 महीने ऐं उन्हनि वटि बि चकर लॻाईंदा करो, उन्हनि जा बि डुख सोर मञींदा करो। अलाह से अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजे। छो त न्याणीअ जी जेका दुआ आहे उहा
तमामु घणी जल्द असर कंदी आहे ऐं नियाणियुनि खे कॾहिं बि तकलीफ़ न ॾींदा करो। वरी महिरबानियूं। अवां दोस्तनि जूं अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदड़ टणंदड़ रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधी मारवाड़ा, जीअ सिंध में रहंदड़ असांजी सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ थरी हुजनि, मारवाई हुजनि, बलोची हुजनि, पख्तो हुजनि, पंजाबी हुजनि, उर्दू हुजनि, जेके बि बलोची हुजनि, जेके बि दोस्त ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि, सभिनी पिणी प्यारनि दोस्तनि खे अलाह ख़ुशि रखे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा ई अवां दोस्तनि जे लाइ मुंहिंजी दुआ आहे। त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। अलाह अव्हां खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानियूं। ऐं अचण वारे वीडियो ते मूंखे काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही, अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स में आयल सभिनी भाइरनि खे, भेनरुनि खे, काकड़नि खे, चाचनि मामनि खे, सभिनी खे, जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि, सब्सक्राइब दोस्त आहिनि, फ्रेंड आहिनि, सभिनी खे मां वेलकम कयां थो, भली कार कयां थो। भली भली आया, जी जी आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। अव्हां जी जेका सपोर्ट, अव्हां जो जेको प्यार, अव्हां जो जेको साथ आहे, उहो हमेशह मुंहिंजे लाइ तमामु घणो क़ाबिल इज़त आहे। या अव्हां जी महिरबानियूं आहिनि, अव्हां जूं नवाज़िशूं आहिनि। तमामु दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं दोस्त, हींअर जेको बि दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहे, उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल ताईं पहुचे, अव्हां खे मिले हिकु बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तो, हींअर जेका असीं ॻाल्हि कयूं पिया, जेका अचण वारी जेकी सोप सीरियल आहे, उहा आहे वेरनि जी वस्ती। वेरनि जी वस्ती कॾहिं ईंदी, कीअं ईंदी, उन बाबति हर माण्हूअ जे ज़हन में इहो आहे त जंहिं सोप सीरियल जे लाइ हेतिरी वॾी तकलीफ़ हुई, हेतिरी वॾो इंतज़ारु, आख़िर इन सोप सीरियल में अहिड़ो छा आहे जंहिंजे करे सभिनी पूरी आवाम खे उन सोप सीरियल जो इंतज़ारु थो करिणो पवे। जीअं अव्हां खे सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल दुलाब जो इंतज़ारु हो, ऐं जंहिं शइ जो इंतज़ारु हूंदो आहे, उहा शइ तमामु घणी भली हूंदी आहे, तमामु घणी सुठी हूंदी आहे, उहा ॾिसणु वटा हूंदी आहे। चवंदा आहिनि जूं देरि तूं ख़ैर, तीअं तीअं जीअं मतिलबु देरि सां ईंदी ओतिरी चाहत वधंदी। अव्हां जी असांजी जेका चाहत वधंदी उन सोप सीरियल में जेके कमु कंदड़ माण्हू आहिनि, उहे कहिड़ा माण्हू आहिनि, ऐं उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर आहिनि, उहे त जॾहिं ड्रामो ईंदो तॾहिं जेको आहे उहा ख़बर लॻंदी त कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं, ऐं इनमें डायरेक्टर केरु आहिनि, ऐं कहिड़े कहिड़े इलाइक़नि में। हाणे इहो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि, ऐं हर पासे इहे जो चोॿोॾ हले पियो त जेको आहे हींअर रमज़ान शरीफ़ जे जेको आहे सूमर वारे ॾींहं ते इनखे ऑन एयर कयो वेंदो। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल पहिरीं जेका जी एपिसोड आहे, उहा ई जेको आहे तमामु एक्शन वटां ई आहे। जेका एक्शन कई स्टार्ट थींदी, जंहिंजो मतिलबु त तमामु ॾाढो बहितरीनु हिकिड़ो बहितरीनु सोप सीरियल साबित थींदी सभिनी मां। ऐं तमामु एक्शन जेको आहे हिन में ट्रेजडी एक्शन ऐं पंहिंजो जेको आहे इस्लाही, ऐं तो हिन में कॉमेडी बि आहे। जीअं अव्हां खे दुलाब में कॉमेडी घटि मिली, हींअर हिन में तमामु अव्हां खे बहितरीनु कॉमेडी बि मिलंदी हिन सीरियल में। त दोस्तो, मां अॻु में अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कई आहे त जेकॾहिं अव्हां जेको दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे
खे मां इहा गुज़ारिश कयां थो त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटन खे दॿाए त जीअं अचण वारे मुंहिंजे न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची वञे त पोइ देरि न कयो, हींअर जो हींअर मुंहिंजे मोबाइल जे जेको आहे हिन वीडियो में जेको तव्हांजो जेको अव्हांजे हिन मोबाइल में अव्हांजे हिन मोबाइल में जेको वीडियो हींअर अव्हां ॾिसो था पिया उनजे जीअं कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो, पंहिंजे ॻोठ जो नालो लिखो ऐं लिखो पंहिंजे उन्हनि दोस्तनि जा, पंहिंजी प्यारनि जा नाला जिन खां अव्हां बेपनाह मोहबत कंदा आहियो, बेपनाह तव्हां उन्हनि खां परे रहण वारा जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि ते अव्हां पंहिंजो पैगाम पहुचायो ऐं मां अव्हांजो पैगाम पहुचाइण में वधि में वधि कोशिशि कंदुमि। अव्हां पहिरीं प्यारनि जो पैगाम रसाई कंदुसि त देरि न कयो, हींअर जो हींअर पंहिंजो हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो। जी हाँ दोस्तो, हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो त जीअं वॉच करण सां जेको अव्हांजो साथ आहे, जेको अव्हांजो साकार आहे, जेका अव्हांजी सपोर्ट आहे उहा मुंहिंजे क़ाबिल इज़त आहे। जी हाँ दोस्तो, त जल्दी देरि न कयो, हींअर जो हींअर लिखणु शुरू करो। त दोस्तो, मां हमेशह अव्हांखे इहो चवंदो आहियां त जेका मूं हींअर ई तव्हांजे शुरूआती मरहले में जेके मूं हीअ क्लिप रखी आहे हीअ अव्हांखे ॾिसणु वटां हूंदी। इहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर आहे नंढो जेको कट करे मूं हिन में रखियो आहे ऐं अव्हांखे तमामु घणो इहो पसंदि बि आयो हूंदो। हीअ हलियल सोप सीरियल आहे आड़ा, जंहिंजी कटिंग करे मूं हिन में रखी आहे ऐं तमामु अव्हांखे पसंदि ईंदी ऐं हिकिड़ो नंढो सपोर्ट कैरेक्टर हुयो इहो मुंहिंजो, जेको तमामु बेहतरीनु कैरेक्टर हुयो। उमेद कयां थो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं जेका मुंहिंजी अॼु जेकी अपडेट आहे उहा अव्हांजे लाइ इहा ई आहे त आख़िर हिन ड्रामे में छा आहे जंहिंजो अव्हांखे इंतज़ारु करिणो थो पवे। त हिन करे जल्दी अव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हिन सूमर ते हिन ड्रामे खे ऑन एयर कयो वेंदो। पहिरीं एपिसोड जेका स्टार्ट कई वेंदी त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नज़ीर अहमद पंजाबी, जी हाँ पंजाबी अटक आहे, उनजी वॾी महिरबानियूं। असगर अली थेबे साहिब जी महिरबानियूं। आशिक़ पंहिंजो शाहरुख ख़ान सोलंकी साहिब जी वॾी महिरबानियूं। शेर सुमरे साहिब जी महिरबानियूं। माजिद अली साहिब जी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा ख़ालिद गबोल जी बि वॾी महिरबानियूं। जीअं अलाह से अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। फिदा हुसैन रिंद जी वॾी महिरबानियूं। मेहर अली सोलंकी जी वॾी महिरबानियूं। जी हाँ शेरबाज़ अली ख़ान जतोई जी वॾी महिरबानियूं ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जिन दोस्तनि जा मां नाला हींअर रखणा थो पियो, उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं, पर उन्हनि सॉरी पंहिंजे शहर जा नालो लिखियो आहे। बाक़ी उहो मुंहिंजो जेको पाणे जो आहे असगर तबियत हमेशह उहो लिखंदो आहे, जितां जो बि आहे। अलाह से हुनखे ख़ुशि रखे, आबाद हुजे। ऐं वॾो हू परस्तार आहे सभिनी जो, सभी पहिरीं प्यारनि अदाकारनि जो, सभिनि खे चाहींदो आहे, पर घणो जेको हुनजो प्यारु आहे उहो असद अली कुरैशी साहिब सां आहे। असद ख़ान कुरैशी जेको तमामु घणो चाहींदड़ आहे। अलाह हुनजो जेको असरतूं जेको इंशाअल्लाह पूरियूं कंदो, कॾहिं न कॾहिं उहो ॾींहुं ईंदो। चवंदा आहिनि जंहिंसां माण्हू बेपनाह प्यारु कंदो आहे आख़िर हिकु न हिकु ॾींहुं हुन सां मुलाक़ात ज़रूरु कंदो ऐं इंशाअल्लाह असगर अली थिए बि हुन सां ज़रूरु मुलाक़ात कंदो। अव्हांखे बि मां इहो ॿुधाईंदो हलां त जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। हमेशह पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठी मां सुठी तालीम ॾियारो ऐं वधि में वधि अव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजे ॿारनि ते नज़रसानी कयो, पंहिंजे ॿारनि खे आवारा गर्दीअ खां बचायो ऐं अहिड़े माहौल खां बचायो जीअं उहो माहौल ख़राबु न थी वञनि ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा करो जमायत सां ऐं नेकी जी तरफ़ मुतवजा रहो। छो त मुंहिंजो इहो हमेशह हर वीडियो में मां इहो मैसेज ॾींदो आहियां त चवंदो आहियां त मन को दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते बि अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। दोस्तनि जो जेको आहे इहो सदका जारिया सम्झी करे मुंहिंजे हिन वीडियो खे बि शेयर कंदा कयो पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि ताईं। ऐं अञा बि को दोस्त अञा रहिजी वियो आहे त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठि। सब्सक्राइब करण खां पोइ वरी इहा दिलि में हसरत न रहिजी वञे त यार काज़ी अब्दुल सत्तार जो चैनल मां सब्सक्राइब न कयो। हुन में हेॾियूं भली सुठियूं ॻाल्हियूं ऐं बहितरीनु अपडेट असांखे मौसूल थींदी आहे यार ड्रामे जे हवाले सां। हींअर जेके अचनि
थियण वारी आहे सुप सीरियल, उहा आहे वीरनि जी वस्ती। हुन जी मां अव्हां ताईं भरपूर अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुमि त दोस्तो जल्दी कयो, देरि न कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। अला करे अव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। पंहिंजो ख्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख्यालु रखो, पंहिंजे वॾड़नि जो, पंहिंजे अमड़नि जो, अदरनि जो, भेनरुनि जो, जेके अदड़ियूं भेनरूं, जेके न्याणियूं परे ॾिनल आहिनि उन्हनि जो बि ख्यालु रखंदा करो। हफ़्ते 15 महीने ऐं उन्हनि वटि बि चकर लॻाईंदा करो, उन्हनि जा बि डुख सोर मञींदा करो। अलाह से अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजे, छो त न्याणीअ जी जेका दुआ आहे उहा तमामु घणी जल्द असरु कंदी आहे ऐं न्याणियुनि खे कॾहिं बि तकलीफ़ न ॾींदा करो। वरी महिरबानियूं अव्हां दोस्तनि जूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधी मारवाड़ा, जीअ सिंध में रहंदड़ असांजी सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ थरी हुजनि, मारवाई हुजनि, बलोची हुजनि, पख्तो हुजनि, पंजाबी हुजनि, उर्दू हुजनि, जेके बि बलोची हुजनि, जेके बि दोस्त ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि, सभिनी प्रिय प्यारनि दोस्तनि खे अलाह ख़ुशि रखे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा ई अव्हां दोस्तनि जे लाइ मुंहिंजी दुआ आहे त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, वॾी महिरबानियूं। ऐं अचण वारे वीडियो ते मूंखे काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही, अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।